संजा तू न जॾहिं खिलंदी आई ईअं थो लॻे ॼण पूरी काइनात मुर्की पई आहे। लफ़्ज़नि जो जादूगर आहे। ऐं मूंखे पका आहे तव्हां इलेक्शन में मूंखे ई वोट ॾींदो। अहिड़ी आवाम दुश्मन सियासतदान के वोट जे ज़रिए तव्हां ख़त्म करे सघो था। ही सरकारी स्कूल आहे, को रईस अली नवाज खान जी जागीर नाहे। इन्हे जी सज़ा तोखे ज़रूर मिलंदी। पाण हाराएगासीं धीअ। न बाबा न, असां खटे विया आहियूं। सतार पुट जी बाबा तोखे केतिरो चयो अथमि कुहाड़ी कुल्हे ते करे ॻोठ में न घुमंदो कर। बाबा कुहाड़ी मुंहिंजी कुल्हे मुंहिंजे ते परेशान वरी तव्हां आख़िर छो? पर मां तोखे पुट इहो थो चवणु चाहियां त लोक जा ताना हाणे मूंखां बर्दाश्त कोन था थियनि। ताना माण्हू था मूंखे चवनि वाह जो पुट अथई, तो मढ़े खे कमाए खाराइण जे बदिरां तुंहिंजी कमाई ते पियो हले। रुगो कुहाड़ी कुल्हे ते रखियो ऐं बस पाण खे मुड़ुस माण्हू थो समझे। बस बाबा समझी विस, इहो माण्हू न तू थो चवीं मूंखे। मां कयां त आख़िर छा कयां? को कमकार मिले त मां कयां न। अड़े तोखे केतिरा भेरा चयो अथमि त पंहिंजे रईस अली नवाज खान वटि वञ, किथे न किथे तोखे लॻाए छॾींदो। रईस अली नवाज खान बाबा तव्हांखे थी छा वियो आहे? रईस अली नवाज जी तव्हांखे ख़बर न आहे छा? ख़बर आहे रईस जी, पर पोइ बि पंहिंजे ॻोठ जो चऊं मुड़ुस आहे। न बाबा न, मां रईस ॾे न वेंदुसि। हाय हाय बस अब तुंहिंजी मर्ज़ी, आउं छा थो करे सघां। अच अच पुट गुलामो वे। मां बि हाणे कोन आयो आहियां। संभाल वञी थी गई वॾी सिक हैस तोसां मिलण जी। पुट गुलाम डरंदो आहे, बिना वजह मूं ते शक कंदो आहे बाबा। अहिड़ो को बि ॾींहुं ख़ाली न आहे बाबा जो हुन मूंखे मारे ई न हुजे। मूं कहिड़ो बाबा तव्हांजो ॾोह कयो मूंखे ॿुधाए बाबा। ऐं मुंहिंजा मालिक मूंखे हिक ई न्याणी ॾिनई, उन जा अहिड़ा न। मां पाण त मरी वई पर मूंखे सूरनि में छॾे वई। पाण त वञी सुकी थी, मूंखे हिन ज़ालिम जे हवाले कयो। छो बाबा छो? बाबा मां तव्हां ते जो बोझ त हिन ज़ालिम जे हवाले न कयो, पंहिंजे हिननि हथनि सां मूंखे मारे छॾियो बाबा। न थिए को बि माण्हू ने भागो न हूंदो आहे, का बि धीअ पंहिंजे पीउ ते बोझ न हूंदी आहे। तू तैलीम हासिल कई आहे। ही तैलीम ऐं इल्म कौम जी अमानत आहे। जे तू ॻोठ में टीचर थी ईंदी आहे न तमामु सुठो लॻंदो। सलीम असांजे खानदान में न्याणियुनि खे पढ़ाइण जो रवाज न आहे। मां 10 साल नानाणनि वटि रहियसि, उते मुश्किल सां मैट्रिक पास कई ऐं उन ते बि बाबा नाराज़ आहे। जेकॾहिं चाचो तोसां न मञे त हुनखे सम्झायां। तव्हां बाबा खे कुझु न चइजो, बाबा तव्हांजो चवण न वठंदो। असां छोकिरियूं त आहियूं अहिड़ियूं, केतिरियूं बि पढ़ियल हुजूं, पर हिकु न हिकु ॾींहुं असांखे कंहिं अनपढ़ जाहिल बगड़े ई बेरहम इंसान जे हवाले कयो वेंदो आहे। संजा तू ही न सोच, मूंखे तमामु वॾियूं उमेदूं आहिनि। मां त उहो ई कुझु सोचे रही आहियां जेको कुझु पंहिंजी नंढड़ी उमिरि खां ॾिसंदी रही आई आहियां। संजा ना उमेद न थी, सदाईं ते न थींदो जी शुरू खां थींदो आयो आहे। सर इहो मुमकिन थी सघे थो? हा मुमकिन थी सघे थो। पंहिंजे ॻोठ में न्याणी जे स्कूल में तो टीचर थी वञी त केॾो सुठो लॻंदो।
हाँ सर, ख्वाब तो मां भी इहो थी ॾिसां, पर ख्वाबनि जी ताबीर खे पूरो करण जे लाइ कुझु त करिणो पवंदो, न त ख्वाब त ख्वाब ई रहिजी ईंदा। ठीकु आहे सर, मां बाबा खे मञाइण जी कोशिशि कयां थी। जेकॾहिं चाचो तोसां न मञे त उनखे सम्झायां। न सर न, बाबा पुराणनि ख़्यालनि जो मालिक आहे, हरू भरू ग़लति सम्झंदो। संध्या, तूं मुंहिंजे चाचे खे मञाइण में कामयाबु थी वञे त सुठो थींदो, न त अहिड़ी कोशिशि मां ज़रूरु कंदुसि। मां हरगिज़ न चाहींदुसि त तूं पढ़ी ऐं तुंहिंजी अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अचो अचो कमदार, वे। विस पेरे से कम सां शहर गाड़ी में देरी हुई, लड़ी पिस तो दे चे चाह जो ढुक पियो वञा। कमदार बाबा, चाहियूं तुंहिंजे लाइ खोड़, मां पाण काढ़े चा तुंहिंजे लाइ चाहे। छो भला तू पाण घरवारी कान थई या? यार कमदार, तोखे त ख़बर आहे त मां पंहिंजी ज़ाल खे जुतीअ बराबरि सम्झंदो आहियां, ऐं जुती हमेशह पेरनि जे हेठां हूंदी आहे। मां घर जो कमु त छा, पर वाड़े जी सफ़ाई उन खां कराईंदो आहियां। कमदार, अॼु घर में ॿारनि लाइ काठियूं कोन आहियूं, मोकिलियो समाज काठियूं करण वई आहे। हाउ गुलामो, कंहिंखे गुलामी करण को तोखां सिखे, असल वाह जो कंट्रोल में रखियो अथईसि। पर यार, तुंहिंजी ज़ाल सुणियो भाउ आहे न सतार, वो ॾाढो ॾींगो माण्हू अथई, इन्हे जो मिड़े ख्याल रखंदो कर। कमदार बाबा, गुलामो ॾिंगनि खां बि ॾिंगो आहे। हिकु ॾींहुं अहिड़ो ॾंगींदोमांसि जो यादि कंदो हिन गुलामो खे। अदी, हे काठियूं तो अकेले खां गरियूं आहिनि, अगर तू चवी त तोखे खणाया। न दान, मां पाण खणी वठंदसि तूं वञ। अॼु ख़बर पई काठियुनि जे बहाने तूं हिते इश्क पई करी। न दा गुलामो, अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे, मौत हिन जी मदद पे कई। बस कर करा, तूं कारो आहीं। पहिरीं मां हिन कारी खे ॾिसां, पोइ तोखे ॾिसां थो। न न गुलाम, अहिड़ी ॻाल्हि न आहे, हिन त मुंहिंजी मदद करण पे चाही। कारो भॼी वियो, हाणे पंहिंजो कमु थी वियो। अरे कंधे हेठि कयो पियो वञे। अरे कंधे हेठि न करे त बाक़ी छा करे, संदसि निहारो मुंहिंजो करे छॾियसि। भाऊ ॾिसो त पोड़े जो कंध कीअं झुकियो पियो, हिन वीचारे त ॿुॾी मरणु खपे।
वने अरे कंध हेठि न करे त बाकी छा करे संदस नियाणी कारो मुंहिंजो करे छॾियसि संदस नियाणी कारो मुंहिंजो करे छॾियसि हिन वीचारे त बुढ़ी मारण खपे बुढ़ी मारण खपे बुढ़ी मारण खपे हाँ हाँ मूंखे मरण खपे मूंखे मरण खपे गुलाम मुझे मासूम न्याणी के मारे चले बाबा अदी जल्दी कर मानी खनिया भूख लगी जा थोड़ो मानी पानी भा देला महिने खणी दिए था बी माँ पानी भा के पानी ठा सामानी कर भागी चोरी ई मानी ठाई थी हणी खणी मुझो वात साड़ रखियो थई हाणे वन जल्दी पानी खणी आ बी अज मां तुनी खबर वठा दो बाबा बाबा मुझे बचा बाबा मारे दो बाबा 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 मुझी गाल बुध जी ही मानी ठाई थी सौरन में भी ये ठाई थी जगह ही ठाई है तो अरे बाबा छा लाए गोड़ मचायो था बाबा इन जी हालत तो दिस एजू मानी में मिर्चू जहर करे छो तो खादो दिस तो सही ना अच्छा तो या गाला मां पाण तो खाई दिसा मत तू कूड़ गालाइंदो जी बाबा ही छा एला मिर्च भाजी में मुझो पंजो वात सड़ी वा यही भाजी ठा पिया बाबा ताजी मानी पई है दरअसल मु अदा के तंग करण ला अदा री भाजी में मिर्च विधा बाबा ॾिठई न हालत अन्या हिनखे न कुटिया ॾिस न मानी ज़ाहिर करे छॾी लाके हाणे त तोखे बि ख़बर पई न बाबा खैर पो बि तुंहिंजी भेण आ बाबा कसम आहे मूंखे तुंहिंजे बेगुनाह खून जो मां गुलामू खां तुंहिंजी मौत जो बदिलो ज़रूर वठंदुसि बाबा ज़रूर वठंदुसि बाबा अदानुरा मुल्क मां यार मोहब्बत असुल लॾे वई थई माण्हू सफ़ा बरज़न थिया थई हाँ भाऊ बुरा चवी यार सच पियो
अदानूरा बी खबर बुधी थई न भाऊ अलाए कड़ी अगे का साई ढगा ढोर कोंदा हान असुल मानू प्या कोन बा मानू यार जारी चोबियो न भाऊ सच्ची गाल तो करेंगे सच्ची गाल पोए कड़ी बुधाए अदानूरा गाल कुछ अहिड़ी आ जो मूंखे असुल गाल कंदी डप थो लगे अरे यार सपा को टिजणो आई ना दा टिजणो कोन को पर गाल अहिड़ी आ मूंखे गाल कंदी डप थो लगे अरे यार हाणे कड़ी बुधाए भी सही पंहिंजी संगत इंतजार में हूंदी भाऊ वो गुलाम आए न गुलाम वो मुछ कटू मंडो खमी से पुट हाँ सुञाणा मंडे के छा कयो अथसि भला गुलाम पंहिंजी सुहिणी सेबती ज़ाल खे गोली हणी मारे छॾी बा ऐं खेसि बकरी वांगुरु कुही छॾी बा हाँ इहो वरी छा थो चईं त हा दानूरा सही थो चवां हाँ यार वो वॾो ज़ालिम आहे हा दानूरा वॾो ज़ालिम थई पहिरीं ज़ाल खे बि ईअं ई कारू करे मारी छॾियो हुई हा भाऊ टिजण बि खपे वॾो ज़ालिम कारी आहे ख़ुदा हिकिड़ी टक कसर जे ॿी बि करे आहे न त वरी अहिड़ो कमु न करे हा दा चमी सही थो अदानूरा उथी त हाणे हलूं संगत इंतज़ार कंदी हूंदी बा हा बा हली त हलूं पर वरी छा भाऊ बुरा थड़की जो पियो सी लॻो अथई छा अदानूरा सी न आहे लॻो हू ॾिस खमीसो गुलाम वारो पी हू नंढो कासाई ही वॾो कासाई भॼ त भॼ ही भई खट ते राका दे विया जा भगा पिया वञनि ना ही त भेण तुंहिंजो कातिल ज़रूर मरंदो गुलामू केड़ा तो वनी सतार तू मुखे मौत जी धमकी दो नी मां तुझे धमकी न ॾिजण वारो न आहियां मां धमकियूं न गुलामू पर इहो सच थो चवई सच न मां तुझे सच खां ॾिजां थो न मां तुझे धमकियुनि खां ॾिजां थो सतार तुंहिंजी भेण कारी हुई कारी न खण कारी जो बदिलो कारो तू आई कमीना एड़ो कुछ भी न कयो हो जो कारी थे गोठ जो बच्चो उनजी बेगुनाही जो शायद आहे उन जो मुड़सोस मुड़स औरत जो मालिक हुंदो आहे अरे पिणे के मैं दई भेणे जो संग तो हम मुझी मर्जी उनके मारे आया जियारिया बकवास बंद कर लगे तो तुझी या गंदी जबान कटे तो के अज दोज़ख रसाईंदुस मास्टर सलीम आज मां इनके पूरो कया हिते मास्टर सलीम छॾ मूंखे अॼु मुंहिंजो रत इंतकाम जे बाह में टहिकी रहियो आहे भाॼी जो भाड़ियो पर केतिरो भॼंदो मां हुनजो मौत आहियां मौत ही तूं छा थी चईंदी आहे मूं तोखे हिन लाइ पढ़ायो जो इहो तुंहिंजे नानी जो ज़िद हो
असां में छोकिरियुनि जे पढ़ाइण जो रवाज न आहे धीअ। हा अम्मा, मूंखे ख़बर आहे। असां वटि न्याणियुनि खे कारी करे मारण जो रवाज आहे। कमदार, तूं त मुंहिंजे इंतजार में बीठो ही न। भला तोखे की ख़बर पई? मां आहियां नूरानी माणी आहियां बि ॾाढी सियाणी, पर मां मर्द जी विख विख खे सुञाणींदी आहियां। मां मर्द जी फितरत खां वाक़ुफ़ आहियां। छलन मोजड़ी सुहिणी ॾिसनि दग झले बीह रहंदा आहिनि। बाबा मूंखे उन माण्हू मां ख़तरो आहे। तव्हां उन घुराए अहिड़ी छिंभ कढोसि जो यादि करे ऐं खेसि ख़बर पए त वॾेरे अली नवाज़ जे माण्हू सां मुंहुं अटकाइण केतिरो ख़तरनाक आहे।